जेकाबाद सिविल लाइन थाने जी हद फैमिली लाइन मोहल्ले में एक इंसान जी शिकिल में हैवान 8 साल जी मासूम बाड़ी के मुबैना ॾाढाई जो निशानो बणायो आहे। पुलिस मूजिब जवाबदार अब्बास शाह 8 साल जी मासूम न्याणी आसफा खिलजी के नशो ॾेई ॾाढाई जो निशानो बणायो। पुलिस मुतासरा न्याणी के सिविल अस्पताल जेकाबाद मुंतकिल कयो, जिते डॉक्टरनि शुराती रिपोर्ट में बाड़ी सां ॾाढाई जी तस्दीक करे छॾी आहे। बे तरफ़ बाड़ी जा जुज़ा वठी लेबॉर्ट्री उमाणिया विया आहिनि, जॾहिं त हद जी थाणे ते बाड़ी जे पिउ जी फ़रियाद ते केस दाख़िल कयो वियो आहे। ॿिए पासे SSP जेकाबाद तारिक नवाज़ पारां पुलिस खे सख़्त हिदायतूं जारी कयूं वियूं आहिनि त जवाबदार खे जल्द गिरफ़्तार कयो वञे। हर वक़्तु आगाह लाइ ॾिसंदा रहो GTN वेब न्यूज़। हाँ, तव्हां हुते काथों जो साईं सुञाणींदा आहियो? कॾहिं मतिलबु तव्हां छा हरकत कई? टाइम छा हुयो? तव्हां हुते किथे खणी वियो उहो साईं? कंहिंजे घर? पंहिंजे घर? पोइ तव्हां अबू खे ॿुधायो? तव्हां छा हरकत कई? यादि न आहे।